ओ गाह कया मां गाह कया ता कया कंहिंजे ज़ोर ते जो खाइण वारो जो नाहे मां कर कंहिंजे। इहो मुंड किथां शुरू थींदो आहे? पीउ ते माउ खां। वाह वाह पीउ माउ खां मुंड शुरू थींदो थी। मानी पचाया पचाया कंहिंजे ज़ोर ते जो खाइण वारो जो नाहे मां पचाया कंहिंजे ज़ोर ते। कंहिंजे ज़ोर ते जो पीअण वारो जो नाहे मां ॾोह कंहिंजे ज़ोर। मई शादी करे आई पोइ पाड़े वारी मई जेकी आहे उन जा महीना गिणजी वई। 9 महीना थी विया त पाड़े वारी मई उन वटि अची वई। उन चयो मां त तोॾे आई आहियां। उन चयो मां ख़ैर सां आई आहियां। चए भला ॾे ख़बर थणनि मूं खीर आयो थी या कान? चयो मां अञा गभणी कान्हे ठही आहे त खीर किथे ईंदो पीअण वारो जे कने। कंहिंजे ज़ोर ते जो सुम्हण वारो जो नाहे मां। अरे ही रेडी जीअं प्यारा दोस्तों ही जेको आहे असुल गोठ किथे हे तो गोठ के छॾे अॻिते न वीडियो अॻिते हले। जाह बनावा कंहिंजे ज़ोर ते जो सुम्हण वारो जो नाहे मां। असुल फौज मारे मार पोई मैं ते को इहो कहंदा के ओ बाल दे वास्ते दुआ मंगिया ढोली खणी दुआ घुरिया से या अल्लाह मुखे धी या पुट दे बार जी जाए ठाया मुर्शदा तो वही छुट्टी पई है। खैर गोल मैं के फौज मार गई। फौज मर गई है देख। ताड़ी 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 दोस्तों इन वीडियो के लाइक कमेंट लाजमी शेयर कजो। ही असा जो उस्ताद आए किथों दई अब चौक मारी दा ड्राइवर फौजी के का क्रेक फौजी आए ड्राइवर आई बेचारे यार गर्मी लगी है ना। बोली असाला दबे में ठिकरी हुई मेरे ऐसा जोर देता ठिकरी छाजू नहीं। दोस्तों तवा समझना हो तो कमेंट में पंजी राय लाजमी दी। भिरा विढ़ू त भिरा विढ़ू अस विढ़ू कंहिंजे ज़ोर ते जो विढ़ण वारो जो नाहे असा विढ़ू कंहिंजे ज़ोर। न हुन पी का पुछा कई ना हिन मां का पुछा। अरे मोहब्बत बई भायर होया बई छड़ा होया न विड़िया जमाल बिन जो शादी थी न हुन पी का पुछा कई ना हिन मां का पुछा कई भायर पान में विड़ी विया। तहां त बुद्धि चुड चवंदा छा चवंदा? ताड़ी ताड़ी बुद्धि चुड न चवंदा असा चवंदा हे फूकणो विड़ाए वई बाजवान के। जियो 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 दोस्तों वीडियो के लाइक कमेंट तमाम शेयर कजो। ही असा सिंध या सोना जेके भी न डॉक्टर केले या मास्टर वे जोदी एडा दो फौज या सुमरो ने रहा जा वे जोजी अब आयो दवा यो छोरो असारो डालो जादी छोरा मारा मरिंद भाई ने के लाइक कमेंट कजो कुछ वीडियो के कनमा मत घुमाई जो। ओके 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 महंगाई दौर में बाबा के खिलाण मुस्कुराण वडी गाल असा गरीब आयो पर ता खिलाण पिया मुस्कुरायो पिया या भी एकड़ी समझो तो एकड़ी सिंध जी सखावत आ। इन वीडियो के लाइक कमेंट लाजमी शेयर कजो। रेडी हल कड़ा मुखे ता पैसा दा जो सब इनो भरया। अब हे थवा नालो छादी गुलान भी भराई वारो जको यार 300 मन जी गाड़ी भरी दस पर मजूरन जो सफा यार पांचन मा तीक भी वे एड़ो निभागो मजूरन सब ने पिटियो दा पिटियो दा ना। हां पिटियो पियो हाने ओके सिलसिला मत साथ सलामत।